रतो देरो जे 50 खां वधीक ॿारनि जबरी पोरे लाइ पंजाब में मुबैना तौर विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ जुमो शेख वासी 50 खां वधीक ॿारनि खे पोरे लाइ विकिरो करण जो इंकशाफ चाइल्ड प्रोडक्शन अथॉरिटी टीम रतो देरो पहुची वई आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया रतो देरो जे 50 खां वधीक ॿारनि जबरी पोरी लाइ पंजाब में मुबैना तौर विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ जुमो शेख वासी 50 खां वधीक ॿारनि खे पोरी लाइ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी टीम रतो देरो पहुची वई। 2 निगरियूं रूबी ऐं हाजरा शेख पंजाब में विकिरो कई वयूं जिते खां जबरी पोरियो कराए वञे थो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जो चवणु आहे अवां खे आगाह कई पिया नंढनि ॿारनि खां जबरी पोरियो कराइण ॾोह आहे जेको कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी टीम जो चवणु आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया रतो देरो जे 50 खां वधीक ॿारनि जबरी पोरी लाइ पंजाब में मुबैना तौर विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया ॻोठ जुमो शेख वासी 50 खां वधीक ॿारनि खे पोरी लाइ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी टीम रतो देरो पहुची वई। 2 निगरियूं रूबी ऐं हाजरा शेख पंजाब में विकिरो कई वयूं जिते खां जबरी पोरियो कराए वञे थो। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी नंढनि ॿारनि खां जबरी पोरियो कराइण ॾोह आहे जेको कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। 2 निगरियूं रूबी ऐं हाजरा शेख पंजाब में विकिरो कई वयूं जिते खां जबरी पोरियो कराए वञे पियो। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रज़ाक। जी अब्दुल रज़ाक, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल कायनात, रतो देरो जा 50 खां वधीक ॿार जबरी पोरे लाइ पंजाब में विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। रतो देरो जो ॻोठ आहे जुमो शेख जितां जूं रवासी 2 निगरियूं आहिनि रूबी ऐं हाजरा शेख जिन घोटकी जे ए सेक्शन थाणे ते अची पनाह वरिती हुई जिन ते ॿुधायो त असांखे पंहिंजे वालिदिन पंजाब जे शहर गुजरावाला जे हिकु रवासी वटि जबरी पोरे लाइ हुनजे हवाले कयो हो जेके घर जो कमु कराइण सां गॾु असां ते तशदुद पिणु कंदा हुआ जंहिं तां असां भॼी अची हिते घोटकी पुलिस वटि पनाह वरिती आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ रतो देरो जो बाईपास वटि वाक़िए आहे ॻोठ जुमो शेख जितां जे रवासी 50 खां वधीक ॿारनि खे पंजाब में जबरी पोरे लाइ विकिरो करण जो इंकशाफ थियो आहे। उन सिलसिले में जेका चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी टीम लाड़काणो आहे उनजो ऑफिसर आहे सरफराज़ गांगुर, उहो पंहिंजी टीम समेत ॿारनि जे वारसनि वटि पहुतो। उन मौक़े ते उन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु सुबुह असांखे इतला मिलियो त रतो देरो वासी 2 निगरियूं रूबी दी परवेज़ शेख ऐं हाजरा दी अब्दुल जबार शेख पंहिंजे वालिदिन जबरी पोरे लाइ जिन खे पंजाब जे हिकु रवासी जे हवाले करे छॾियो जेके निगरियुनि खां घर जो कमकार कराइण सां गॾु उन ते तशदुद कयो वेंदो। उन्हनि घोटकी जे सेक्शन थाणे ते पनाह वरिती आहे। उन्हनि चयो त चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी 18 वरनि खां घटि उमिरि जे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कंदी आहे। नंढनि ॿारनि खां जबरी पूरो कराइण कानूननि ॾोह आहे जेको कॾहिं बि बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त हींअर असीं ॻोठ जुमो ख़ान शेख जे चङो मुड़ुसु आयो तव्हांजो ज़ाहिद शेख उनखे हिदायत कई आहे त ॿारनि खां जबरी पूरो न करायो वञे ऐं ॿीहर शिकायत मिलण ते ॿारनि जा जेके वालिदिन आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु ज़रियनि खां मालूम थियो आहे त साॻे ई ॻोठ जा 50 खां वधीक ॿार कुझु पैसनि एवज़ पंजाब में जबरी पोरे लाइ विकिरो कया विया आहिनि। अब्दुल रज़ाक, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण।